नाज़रीन, जंहिं बि अञा ताईं असांजो ही न्यूज़ चैनल सब्सक्राइब न कयो आहे उन्हनि खे गुज़ारिश आहे त असांजी हौसला अफ़ज़ाई जे लाइ प्लीज़ असांजे हिन न्यूज़ चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक शेयर ऐं कमेंट्स बि ज़रूरु करियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं मदई शहर में मौजूदु अज़ीम दीनी दरसगाह में। दरसगाह जो नालो आहे मदरसा अरबिया बदरुल हुदा मदई जी, जंहिंजो अॼु खां 40 साल अॻु उस्ताद मरहूम मौलाना फाज़िल मोहम्मद पंवर साहिब जिन बुनियादु रखियो हुयो ऐं अॼु उन जा नींगर इन इदारे जा मुहतमिम आहिनि। साईं हज़रत मौलाना निसार अहमद पंवर साहिब जिन सां हिन वक़्तु मौजूदु आहियूं ऐं 19वें रोज़े जी इफ़्तारी जो टाइम आहे, इफ़्तारी जे वक़्त में वेठा आहियूं। साईं सुरीअ जो रे ऐं जेको आहे उन सां गॾोगॾु साईं जेके आहिनि साईं मौलाना निसार अहमद साहिब जिन जमियत उलमा इस्लाम तालके गड़ियासीन जा जनरल सेक्रेटरी आहिनि ऐं मदई जी टाउन जा अमीर आहिनि। अचो त साईं सां ॻाल्हि ॿोल कयूं। साईं, हिन वक़्तु जेको असां हिन वक़्तु वेठा आहियूं इफ़्तारी जे कंडीशन में, त तव्हां असांखे थोरो ॿुधाईंदव नाज़रीन खे त इफ़्तारी जे हवाले सां पाक पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे छा अहकामात आहिनि ऐं इन जा छा फ़ाइदा आहिनि, रोज़ेदारनि खे ख़ासि करे छा फ़ाइदो हासिलु करणो हुजे इफ़्तारी में? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाह, सब तारीफ़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे लाइ, जंहिं अल्लाह तबारक व तआला पूरी काइनात खे वजूद बख़्शियो आहे। हिन पूरी काइनात में अल्लाह तबारक व तआला 18,000 मख़लूक़ात या कमो पेश पैदा करणु फरमायूं। उन 18,000 मख़लूक़ात मां अशरफुल मख़लूक़ात आला मख़लूक़ात इंसान ज़ात जी आहे। अल्लाह तबारक व तआला इंसान ज़ात जे मथां इबादत वारी शइ मुक़ररु कई आहे। इबादात में नमाज़ आहे, रोज़ो आहे, ज़कात आहे, हज आहे, ज़कात आहे, ॿिया फ़राइज़ बि आहिनि। रोज़ो अल्लाह तबारक व तआला जी तरफ़ खां मुअय्यन थियल आहे, फ़र्ज़ु थियल आहे, जंहिंजो ज़िक्र कलाम मुक़द्दस में आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम। फरमाई, ए ईमान वारो, तव्हांजे मथां रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ु कया विया आहिनि। कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। तव्हां ईअं न सम्झो त अल्लाह तबारक व तआला सिर्फ़ु मुहम्मदीअ जे उम्मत जे मथां अल्लाह पाक रोज़ा फ़र्ज़ु कया न, अॻ में जेके उम्मतूं गुज़रियूं आहिनि, आदम अलैहिस्सलाम, नूह अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम वग़ैरह वग़ैरह जेके पैगम्बर ऐं नबी आया, अल्लाह पाक उन्हनि जे मथां बि रोज़ा फ़र्ज़ु कया हुया। फ़रमाए, जेकॾहिं ईमान वारा रोज़ा रखंदा लअल्लकुम तत्तक़ून, उन्हनि जे अंदरि तक़वा अची वेंदी, परहेज़गार अची वेंदी, ख़ौफ़ ख़ुदा अची वेंदो। तक़वा हिकु आम चीज़ आहे। तक़वा जे करे इंसान खे अल्लाह तबारक व तआला जन्नतुल फ़िरदौस में दाख़िल कंदो। हीउ भलारो महीनो मुक़द्दस महीनो आहे। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मन साम रमज़ान ईमानो व एहतिसाबन गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही। पाक पैगम्बर फरमायो, जंहिं रमज़ान जा रोज़ा रखिया, अल्लाह तबारक व तआला उन बाने जा समूरा गुनाह बख़्शे थो छॾे। अॻिते हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अस्सौमु ली व अना अजज़ी बिही। चूंकि इहा हदीस क़ुदसी आहे, अल्लाह तबारक व तआला फरमायो, फरमाए, जेको इंसान रोज़ो रखे थो, गोयाक उहो रोज़ो मां अल्लाह पाक जे लाइ रखे थो। व अना अजज़ी बिही, ऐं क़यामत जे ॾींहुं मां अल्लाह पाक उन बाने खे पाण उनजो अजुर ऐं फ़ाइदो ॾींदुसि। सो जेको इंसान रमज़ान जो एतिराम करे थो, रमज़ान जी इज़त करे थो, रमज़ान जो क़दुरु करे थो, अल्लाह तबारक व तआला बि उन इंसान जो दुनिया जे अंदरि बि क़दुरु करे थो, त क़यामत जे ॾींहुं बि अल्लाह पाक उन इंसान जो क़दुरु कंदो। इफ़्तारी कराइण जो वॾो एतमाम आहे। इफ़्तारी कराइणु वॾो अजुरु आहे। रोज़ो खोलाइणु ऐं रोज़ो रखाइण इहो वॾो सवाबु आहे। अल्हम्दुलिल्लाह, इफ़्तारीअ जो एतमाम असां पंहिंजे मदरसे में मदरसा अरबिया इस्लामिया बदरुल हुदा मुहम्मदिया शहर मदई में कराईंदा आहियूं। जमात खे रोज़ो खोराईंदा आहियूं, रखाईंदा बि आहियूं ऐं जमात जो बि सहकार हूंदो आहे, जमात जो बि तामुन हूंदो आहे। अल्लाह पाक खां दुआ आहे, अल्लाह तबारक व तआला असांखां इहो जज़ा ख़ैर अता फ़रमाईंदो हमेशह जे लाइ। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहिल अली। अल्लाहुम्मा इन्नी लका सुम्तु व बिका आमन्तु व अलैका तवक्कलतु व अला रिज़्क़िका अफ़्तरतु। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अल्लाह